इन वक्त असां सिंध यूनिवर्सिटी जी सिंध लाजी में मौजूद आहियूं ऐं हिते जेकी शयूं म्यूज़ियम में रखियल आहिनि उन्हनि जे बारे में भी तव्हांखे थोरी ॼाण ॾींदा QR वेब TV ते हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया त हीअ जेके अक्स या हीअ जेको शीशे में बंदि अमरा ॾिसो था या हीअ जेका माई ॾिसो था जेका पापड़ वेले रही आहे पापड़ बेलना जेके पाण उर्दू में चऊं उनखे बि चइबो अथव ऐं हीअ जेको सॼो सिलसिलो जेको ॾेखारियो वियो आहे उहे हिंदू आहिनि भाई बंदि जेके असुल ॾखिण एशिया इलाइक़े जा रहंदड़ हिन वक़्तु सॼी सिंध में आबाद आहे हिंदुनि वारो स्टाइल आहे तव्हां टोपी बि हिनखे ॾिसंदा हूंदव ऐं जेको हिनखे पहिराण पातल आहे उहो बि हिंदू स्टाइल जो आहे हीअ पंहिंजे हिसाब किताब में लॻो पियो आहे ऐं हीअ जेको आहे हीअ जोगी जंहिंखे पाण गिरनारी बि चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि में ॿिनि माण्हुनि खे चवंदा आहियूं यार वॾो फनकार आहे वॾो गिरनारी आहे पंहिंजो पनाह ॾे पर हीअ गिरनारी वरी ॿिया आहिनि जेकी जोगी फ़क़ीर जेकी सैर सपाटे जा ऐं दुआ ॾियण वारा ढारे ॾियण वारा उन्हनि जो हिते सॼो सिलसिलो जोड़ियो वियो आहे ऐं उन्हनि जो अक्स ॾेखारियो वियो आहे उन्हनि जा नक्श चिटिया विया आहिनि ऐं ॿुधायो वियो आहे त उन्हनि जी रहणी कहिड़ी उन्हनि जो स्टाइल उन्हनि जो अंदाज़ कीअं हीअ जोगी सिंध ऐं राजस्थान जे खाना बदेश कबीले जा आहिनि ऐं हिन वक़्तु सॼी सिंध में आबाद आहिनि उन्हनि जी तस्वीर हिते चिटरी वई आहे उन्हनि जो नमूनो उन्हनि जो मॉडल हिते ॾिनो वियो आहे इन खां सवाइ हीअ आहिनि जत हाणे तव्हां हिनखे ॾिसंदव त हीअ जेको आहे खीर जे वटे सां चांवरनि जी मानी खाए थो अमरा जत आहे ऐं होॾो जेका आहे सा जेका औरत आहे या जतनि जा जेके संज आहिनि इहे बि तव्हां ॾिसो था हीअ मालवंत माण्हू आहिनि जेके असुल सिंधू माथिरीअ जा आहिनि ऐं हीअ बि सॼी सिंध में आबाद आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि में असां जत बि ॾिसंदा आहियूं जत कबीले जा माण्हू जतनि कबीलनि जी जेका आहे सा रहणी कहिड़ी जो जेको सॼो स्टाइल हिते ॾिनो वियो आहे त उहे कीअं रहंदा आहिनि या उन जा घर कीअं हूंदा आहिनि हीअ मेमूण ऐं कोरी जेके जिन जे हथनि में ईअं खणी चओ त हूंदी हुई डोरी ऐं जेकी ख़ासि तौर ते कपिड़ो ओण में उन्हनि जी वॾी महारत ऐं मशहूरी हुई हीअ असुल सिंध जी लाड़ इलाइक़े जा रहंदड़ आहिनि हिते लिखियलु बि आहे ऐं हिन वक़्तु सॼी सिंध में आबाद आहिनि ऐं हीअ ॾिसो था त कीअं लुंगी पंहिंजे चेल ते कुल्हे ते रखियो वेठो आहे ऐं पुठियां जेको आहे सो जाइ नमाज़ आहे उन ज़माने जे स्टाइल जी ऐं हीअ वॻा आहिनि हीअ खट आहे ऐं हीअ पंहिंजे कपिड़े ओण जो कमु जेको आहे सो उहा करे थी पई जेको मॉडल ॾिनो हूंदो आहे जत ऐं कोरियुनि जो आहे हीअ मेमण ऐं कोरियुनि जो आहे ऐं हिन खां सवाइ पुराणे ज़माने जूं लुंगियूं आहिनि जेका लुंगी हिकिड़ी त मूंखे पातल आहे इहा अॼुकल्ह जे ज़माने जी आहे जेका हिन वक़्तु हले थी पई हीअ लुंगी पुराणे ज़माने जी आहे जेका सैयद अली मीर शाह साहिब खां तोहफ़े तौरु मिली उहा हिते सिंध में हीअ लुंगीअ जा ॿिया अक्स आहिनि कुझु वक़्तु पहिरियां आगा के ज़माने में लुंगी कीअं हूंदी उहा हीअं हिन खां सवाइ हीअ जेको मॉडल आहे या हीअ जेकी ॿ तस्वीरूं ऐं स्टाइल जेको ॾिसो पिया आहिनि शीशे जे क़ैद ॿिनि माण्हुनि जो हीअ असुल शीदी ॾेखारिया विया आहिनि ऐं अफ्रीके जे मुल्कनि जा आहिनि पर हिन वक़्तु सॼी सिंध में आबाद आहिनि शीदी जेकी लेवा बि चवंदा आहिनि दोल बि वॼाईंदा आहिनि या पाण वटि ॾाॾा जिन खे पाण चऊं उन्हनि जे नाले सां मशहूरु आहिनि शीदियुनि जो जेको लिबास आहे उहो जेको गगो आहे या उहो रओ आहे जेकी पोती बि पाण चऊं उहो बि हिते सजायो वियो आहे ऐं शीदियुनि वटि जेका रहणी कहिणी जो जेको स्टाइल आहे नमूनो आहे उहो बि हिते ॾेखारियो वियो आहे त शीदी कहिड़े क़िस्म जी टोपी पाईंदा आहिनि पाण शीदी हूंदा कीअं आहिनि उन्हनि जो अंदाज़ कहिड़ो हूंदो आहे उहो सॼो हिन में ॾेखारियो वियो आहे हिन वक़्तु अचूं था असां वरी थरी माण्हू कीअं हूंदा ऐं हीअ चिंबड़ी जी मश्की आहे जंहिंखे पाण गागर बि चवंदा आहियूं निदा बि चवंदा आहियूं जेका थर ऐं बयाबाननि जे इलाइक़े जा रहवासी हिनखे माखी मखण तौरु जमा बि करे रखंदा आहिनि हीअ जेको तव्हां ॾिसो पिया ऐं हिते हुनजो नमूनो ॾेखारियो वियो आहे खट ते वेठी आहे थरी औरत ऐं थर जा जेके थांव ते पाइनि पुराणा उहो सुरमेदाणी तव्हां ॾिसंदा हूंदो अॻे ज़माने में घरनि में हूंदी हुई हाणे घर में घटि आहे तलवार आहे ऐं औरतूं कमकार खां जॾहिं छॾाइजी ऐं वांदकाईअ में पाण सां कचहरियूं कंदियूं हिक ॿिए सां ऐं हीअ औरत जी धीअ ॾेखारी वई आहे जंहिंजे हथनि में गुॾियूं आहिनि ऐं वांदकाईअ में हुनजी माउ हुनजा जूआ कढे पई ऐं जूअनि वारी जेका फणी आहे उहा हुन झोल में आहे ऐं उनजो जेको आहे सो मथो निबेरे थी पई माना उनखे संवारे थी ऐं उनजा चग जेके आहिनि से उहे सेट करे पई थरी औरत जी रहणी कहिड़ी थरपारकर ख़ासि तौर ते कीअं औरतूं रहंदियूं उहो ॾेखारियो वियो आहे हिन खां सवाइ पाण चऊं था त हीअ जेको आहे सो रिली आहे रिलीअ जो पुराणो अक्स आहे उहो हीअ आहे हाणे त रिलियुनि जा मुख़्तलिफ़ नमूना अची विया आहिनि मार्केट में पर
पर पुराणे ज़माने में रिली कीअं हूंदी हुई उहा ॾेखारी वई आहे। इन खां सवाइ हीअ बि रिलीअ जो नमूनो आहे। ऐं असां वटि औरतूं जहिड़े नमूने सां बुर्को पाईंदियूं हुयूं, माज़ी क़रीब जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, हाणे त हिन बुर्के जो रिवाजु ख़तमु थी वियो आहे। हाणे कारा बुर्का ऐं बुर्कनि जा बि कई नमूना अची विया आहिनि। सो हीउ बुर्को पुराणे वक़्त में पातो वेंदो हुयो। अञा बि किने जुगनि में, किने ॻोठनि में कबीलाई जेकी ईअं खणी चऊं ख़ानदान आहिनि या जेके सरदार आहिनि या बरोच माण्हू आहिनि, उहे अहिड़े क़िस्म जो बुर्को अञा बि पंहिंजी औरतुनि खे पाराईंदा आहिनि। इन सां गॾोगॾु तमामु घणियूं शयूं आहिनि सिंध म्यूज़ियम में ॾिसण जे लाइ, पर फ़िलहालु तव्हांखे हीअ कुझु शयूं ॾेखारियूंसीं तव्हांजी वॾी महिरबानी।